अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं लेसन अब्बासी किताब आहे ज़ेबुन्निसा तवील कहाणी कहाणीकार महमूद मुग़ल क़िस्त 5। 2 ॾींहं गुज़री विया। घर में चुल्हो जहिड़ो ॿरंदो हो तहिड़ो न। सुबुह साण माण्हुनि जा जहिड़ो कर हुजूम घर थींदा हुआ। उन्हनि जी ख़िदमत मासी नसीबा ऐं मां पियूं कंदियूं हुयूंसीं। अमां त जहिड़ी अधमुई थी वई हुई। जेको इंतज़ारु संदसि अखियुनि में लही आयो हो उहो ॼण नूर जी जाइ वठी वियो हो। इंसान बि केॾो न अजीब आहे। को माण्हू मरी वेंदो आहे त साहणु सवलो थी पवंदो आहे, पर जे किथे ईअं हलियो वञे त केॾो न अजीब थी वेंदो आहे। जीवन हिकु हिकु पल सूर्य जी सेज ते पवंदो आहे। निगाह दर तां हटण जो नालो नाहे वठंदी। हर ठड़को खड़को, का चुरपुर, को चौॿोल, सभु हुन जी वापसीअ जा वराका लॻंदा आहिनि। मोबाइल जी बेल, कंहिंजो को नियापो, बि सभु कुझु अलाए छा थी वेंदो आहे। सिजु लहंदो ऐं चढ़ंदो उमेद जे भाकुरनि में आहे। जावेद जी का बि ख़बर न पए पई। रोज़ु राति जो देरि सां अबो झुकियल कुल्हनि सां घर ईंदो, पाण खे खड़ो तड़ो ॾेखारण जी कोशिशि कंदो, पर संदसि वजूद जे थांव ते अलाए छो उहा कल ई न पई चढ़े। चाचा कासिद ऐं मामा अमान लाइ बि गॾु ईंदा हुअसि। कुझु देरि वेहंदा हुआ, पाण में अलाए छा छा ॻाल्हाईंदा हुआ ऐं नेठि हलिया वेंदा हुआ। अॼु राति मासी हनीफ़ा बि नसीबा सां घर हली वई हुई। अमां अकेली अंदरि कमरे में लेटियल हुई। ॿार सुम्ही रहिया हुआ। बाबा चाचे कासिद ऐं मामे अमानला सां गॾु आयो। राति गहरी हुई। अङण में हल्की हल्की हवा पे लॻी। चंड ते निगाह वई त अहसासु थियो 14 आहे। 14 हुई, पर असां सभिनी जे अंदर में उमास हो। पाणी ॾिनोमांसि त पीउ अबे चयो चांहि ठाहे वठिजे भले, मथो सूर खां फाटे पियो। मानी न लॻायां बाबा? न मां, फ़िलहालु चांहि प्यार। अबे हुननि ॾे ॾिठो। मानी खाईंदव या चांहि पीअंदव? चांहि था पियूं अदा। मामे अमान लाइ वरंदी ॾिनी। चाचो कासिद माठ हो। मूं हुन ॾांहुं निहारियो। अखियुनि जे इशारे सां हुन बि हाओ कई त ईअं ई कर जीअं ई चवनि था। मोटी वियसि त रंधिणे में हुननि जो आवाज़ु कने पवणु लॻो। छा कयूं साणी? सफ़ा धत हणी बीठो आहे। मामे अमान लाइ पुछियो। जवाब में कुझु लम्हा माठ हुई, पोइ अबे ॻाल्हायो। छा थो करे सघिजेसि अमान लाइ? छा नथो करे सघिजेसि अदा? चाचा कासिद जो आवाज़ु उभिरियो। असांजे जिगर में हथ पवंदा त ॿिए खे छॾे ॾींदासीं छा? उहे हथ ई त नथा सम्झ में अचनि कासिद, मामे ॻाल्हायो। का बि ॻाल्हि हुननि ते नथी अचे। नथी अचे त न अचे, असीं त उहो ई सम्झूं था न। असांजे सम्झण सां छा थो थिए बचा? अबे ॻाल्हायो। असीं जेकी कुझु सम्झूं था उहो ॿिया त सभु सम्झनि था, पुलिस नथी सम्झे। पुलिस जो आहे मथो ख़राबु। 2 ॾोकड़ ॾे त ॾिस कीअं नथी सम्झे। चाचे वरी गूंज कई। हिन वारी कड़क DS आहे कासिद? मामे ॻाल्हायो। सभिनी खे छिके रखियो ताईं। ॾिसी नथो कीअं पंहिंजी मदद पियो थो करे। मसइलो उहो आहे त पाण बि त कंहिं ते हथु रखूं न। त छो नथा रखूं अदा? चाचे ज़ोर सां ॻाल्हायो। शक अथऊं त ज़ाहिर छो कोन था कयूं? उन करे जो ॻाल्हि ख़राबु थी न वञे। कासिद हथु रखण में छा आहे, पर जे बिगड़जी विया त छा अदा? बिगड़जी विया त ख़ैरु आहे। जे कयो अथनि उनखां वधीक कंदा छा? असांजो शक आहे हुननि ते, पक न आहे। चाचा कासिद अबे जी ॻाल्हि कटी। मूंखे त पक आहे अदा। ॾिसी नथो कयूं कीअं थो ॻाल्हाए। मुंहिंजो वस पुॼे त मुंहुं पटे वठांसि। मुंहिंजी ॻाल्हि पूरी ॿुध। हाणे अबे जो लहजो बि सख़्तु थी वियो। ॻाल्हि हथु रखण जी रुॻो नाहे। हीअ त अञा तूं छा कई अथऊं? न, जे हथु रखंदासीं ऐं जे हुननि वटि हूंदो बि न त मोटी न मिलंदो। फ़िलहालु त शक जे शुबे में वराए त सघिजे थो न। बसि माठ थी वई हुई। ॿार सभु जहिड़ो कर चुप जे भाकुर में अची विया हुआ। चांहि खणी वियसि त हुननि माठ मीठ में वरिती। मां बि चुपचाप अंदरि मोटी आई हुअसि। अंदरि मां जाॻी पे। अङण जा आवाज़ हुन ताईं बि पहुता पे। मुंहिंजे अंदरि गिण ते अखियुनि तां रओ हटाइण बिना पुछियाईं, बसि 3 आया आहिनि न? हा। मूं अलाए कीअं अकेलो हुन मुंहं ते पियल रए खे
चक हणी छॾियो। संदसि सॼे वजूद में लर्ज़िश हुई। मूं खेसि भाकुर में भरे वरितो। हू ॿारनि वांगुरु रोई रही हुई। कोशिशि त कयां पिए, पर वरी बि आवाज़ु निकिरी पियो वञेसि। मुंहिंजूं अखियूं बि भिॼण लॻियूं। अबो अंदरि घिड़ी आयो। हिमत कर शमा, ईअं न कर, ईअं मुंहिंजी बि चेड न टोड़। दुआ करींसि बसि। बाक़ी हुनखे वापसि मोटाइणु मुंहिंजो कमु आहे। हुन मूं ॾे निहारियो। माणे खे संभाल ज़ेबुल। हौसलो हारियोसीं, मतिलबु सभु कुझु हारियोसीं। हू जंहिं तेज़ीअ सां अंदरि आयो हो, उन ई तेज़ीअ सां ॿाहिरि निकिरी वियो। मूं अमां जे मुंहं तां रओ परे करे संदसि मुंहुं पंहिंजनि हथनि में भरे वरितो। हिमत कर मां, दुआ कर, तुंहिंजी दुआ में ताक़त आहे। रब तोखे कोन मोटाईंदो। तोखे घर अलाह खां ॾिस कीअं नथो घर वापसि अचे। तूं अलाह खां घुर, ॾिस कीअं नथो वापसि अचे। ॿिन्ही रुन पिए। अलाए कंहिंखे दिलदारी पे ॾिनी। सुबुह साणी चाचो कासिद ऐं मामा अम्मा लाइ नज़र न आया हुआ। जाॻण में देरि थी वई हुअमि। ॾिठमि त अङण में अबे चांहि वेठे पीती। अम्मा पासे खां वेठी हुअसि, चुपचाप ॼण बेज़ार हुजे। उथी वई डॉक्टर, लॻमि आवाज़ में अजाई ख़ुशनुमाई पियो थोक भरे। रूह में त जहिड़ी ॼर अथसि। अस्सलाम वालेकुम बाबा। सलाम अम्मा। मूंखे सलाम कयो। अम्मा माठि हुई। बाबे वरंदी ॾिनी। वालेकुम अस्सलाम, गुड मॉर्निंग। सॉरी बाबा, अॼु देरि थी वई, शर्मिंदा हुअसि। वाक़ई ॾींहुं चढ़ी आयो हो। काई ॻाल्हि न आहे, कॾहिं कॾहिं ईअं अखि लॻी वेंदी आहे। बुश करे अचु, चांहि ठहियल अथई, कढी वठि। अॼु मूं ठाही आहे। शर्मसारी अञा बि वधी वई हुअमि। अम्मा ॾांहुं ॾिठुमि। दिलि चयो पुछांसि, तूं न उथी हुईं छा? हूअ मूं ॾे निहारे वरी कंधु फेरे वई। बाथरूम मां थी आयसि त हू ॿई ईअं ई वेठा हुआ। चांहि गरम कयमि, ॿाहिरि खणी आयसि। अबे कोप जे कनीअ ते हथु पिए फेरियो। अम्मा जो ॼण त कंहिंसां को तालुक़ु ई न हो। अॼु हनीफ़ा ईंदी हींअर ज़ेबुल, हुन सां गॾु घर खे थोरो ॾिसी वठि। हूअं ख़ैरनि सां तूं पाण बि ॾिसी सघीं थी, पर हुन खां मदद ज़रूरु वठिजे। मूंखे सम्झ में न आयो। अबे ईअं ॻाल्हि कीअं शुरू कई हुई? अम्मा आहे न बाबा, मासी बि हूंदी आहे। शयुनि खे ॾिसी था वठूं। ॼाण नसीबा में आई। मूं सोचियो पिए त सुभाणे खां तूं ऐं नसीबा बि स्कूल वञो। उन करे चयमि त अॼु घर में रही कुझु शयुनि खे सेट करे वठि। संदसि लहजे में अलाए छा हो, अजीब माठि हुअसि। छा हू मायूस हो या खेसि अंदर में जावेद जे मिलण जी का पक हुई? चांहि कुझु वधीक गरम लॻी रही हुयमि। जी बाबा। ओचितो अम्मा भड़को खाधो। अॼु टीजो आहे न? संदसि सॼो वजूद लर्ज़ी वियो हो। अबे संदसि हथ झले वरिता। हू ॼण फाटी पई। उभा साह खणंदे, सुॾिकनि में रोंदे हुन चयो, अॼु टीजो आहे न? 3 ॾींहं अथसि न? जाऊ, मां तोखे किथे ॻोल्हियां? अबे खेसि भाकुर में भरे वरितो। हूअ वहशतुनि जे चोट चढ़ियल हुई। क्षमा, नाहे अहिड़ो कुझु, नाहे को टीजो बीजो, होश कर। मां बि डोड़ियसि, जहिड़ो कर वञी झलियोमांसि। संदसि वार विकिरजी मुंहं ते अची विया हुआ। ॻुड़नि सां सॼो मुंहुं तरियोसि। अॼु 3 ॾींहं न आहे? हा, 3 ॾींहं न आहे? हुन रड़ कई। अबे खेसि मज़बूती सां झले वरितो आहे, पर हू ख़ैर सां आहे पंहिंजो जावेद। अम्मा होश कर अम्मा। मुंहिंजे वात मां अलाए छा छा पे निकितो। हूअ असां ॿिन्हिनि खां संभाली न पई थी। अबे खेसि खट ते लेटायो। पाणी खणी आ ज़बुल। मां तकिड़ी अंदरि भॻसि। फ्रिज मां पाणी कढियमि, खणी मोटियसि त ॾिठमि हू बेहोश थी वई हुई। अबे तकिड़ा संदसि मुंहं ते पाणीअ जा छंडा हयां। उहो झटके सां थोरी सामत में आई। मुंहिंजा ॻोढ़ा न पे बीठा। अबे मूं ॾांहुं निहारियो। ॻोढ़ा बचाए रख ज़ेबुल। अञा अॻिते अलाए केतिरो रोअणो आहे बाबा। मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई हुई। सम्झ में अचे बि छा? डॉक्टर खेसि तपासियो त ॿुधायई त ज़हनी दॿाउ में आहे। दिमाग़ु जाइ ते नथो अचेसि। ज़रूरी आहे त फ़िलहालु खेसि सुम्हारे छॾिजे। घणे खां घणो आराम कराइजे। जे पोइ बि हालति ठीकु न थी त पोइ शहर खणाए वञिणो पवंदो ऐं उते कंहिं ज़हनी मरीज़नि जे इलाज सां लाॻापियल डॉक्टर खे ॾेखारिणो पवंदो। अबो डॉक्टर सां गॾु हलियो वियो। अम्मा निंड में हुई। मां मासी हनीफ़ा ऐं नसीबा पोयां हुआसीं। नज़र लॻी वई कामड़। मासीअ चयो, नज़र खाई थी वञे माण्हूअ खे। नसीबा मां ॾांहुं निहारियो।
अहिड़ा कहिड़ा तवंगर आहिनि ज़ेबुल वारा अमा, अहिड़ो कहिड़ो कारनामो थियो आहे जंहिं ते नज़र लॻी सघे। कंहिंजे मिठ मोहबत या सुठो हयाती गुज़ारण जो अंदाज़ बि त नज़रजी सघे थो न अमा। ज़रूरी आहे छा त रुॻो माल मता हुजे, मिल्कियतूं हुजनि त नज़र लॻे। नसीबा मूं ॾे निहारियो, मूं वटि पुछण लाइ छा हो? नज़र हुई, हूस हुई, या जेकी कुझु बि हो मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि हो। हल भला अमा, नज़र लॻी वई, हाणे छा कजे? छा वरी छा कबो अमड़? मासीअ वराणियो। हलूं था कंहिं चङे दर ते, हली था ॿाॾायूंसि त मन कंहिं महाबे जान छुटी पवे। नसीबा जे मुख ते मुड़क अची वई। अमा, तुंहिंजूं ॻाल्हियूं बि अजीब हूंदियूं आहिनि। मासी हैरान बि थी ऐं ख़फ़ी बि। छोड़ी अमड़, ग़लति थी ॻाल्हायां छा? अलाह जा प्यारा आहिनि, अलाह खे प्यारा आहिनि। जे सलाम करण सां हलियासीं त को गुसी कोन वेंदासीं। जाऊ किथे हूंदो मासी? ओचितो सवालु कयो हुअमि। अलाए कयो हुअमि, अलाए पाण वाता उहो निकिरी वियो। मासीअ मूं ॾांहुं निहारियो, संदसि ॻाल्हाइण जी रवानी बीहजी वई। हुन मूं ॾांहुं निहारियो, बसि चुप थी वई। अबे वारा ॻाल्हि छो कोन था कनि? चाचो कासिद ऐं मामू अमान लाइ बि कुझु नथा चवनि। मुंहिंजे अंदर में बि अलाए छा पची रहियो हो। अलाए मूं बि अमा वांगुरु होश विञाया पियो, अलाए छा। मर्द माण्हू केतिरियूं ॻाल्हियूं कोन कंदा आहिनि ज़ेबुल। मासी मुंहिंजे वेझो अची खट ते वेठी। नसीबा बि ॿिए पासे खां अची मुंहिंजो पासो वरितो। अलाए केतिरा फ़ैसिला, केतिरा क़दम हू पाण सोचे पाण कंदा आहिनि। औरत खे शरीक करणु खेनि सुठो नाहे लॻंदो। न पर हीअ त को मर्दाणू मामिलो न आहे मासी, हीअ असांजे घर जी ॻाल्हि आहे। अमा त खणी सामत में न आहे, पर अबो मूंसां त ॻाल्हि करे सघे थो न। मूंसां छो कोन थो करे? मुनासिबु न सम्झंदो हूंदो अमा। मासीअ वॾो साहु खयूं। नसीबा जो मुंहुं अलाए छो लही वियो। छा मुनासिबु न आहे मासी? मूंसां ॻाल्हि करणु या मूं ते एतबार करणु? ईअं न आहे चरी। नसीबा मुंहिंजो कुल्हो दॿायो। अजायो सजायो न सोच, ईअं वलूर न वञ। चाचे खे मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ त का ख़बर कान्हे। जे हुजे सा त ज़रूरु ॿुधाए हा। हू पाण चरियनि वांगुरु हेॾां होॾां पियो थो ॻोल्हे। खेसि ॾोर हथु नथी अचे ज़ेबुल, उहो मुंहिंजी दिलि थी चवे। अबे जी परेशानी वधी वई हुई। अमा जा दौरा कुझु झका थिया हुआ। दवाउनि जी गनूदगी तारी हूंदी हुअसि। घणो वक़्तु त सुती पई हूंदी हुई। उन करे उहो अंदाज़ो लॻाइणु ॾुखियो थियो त हूअ दौरनि खां आजी थी आहे, अलाए न। बसि जहिड़ी हिकु गहीर में पियल हूंदी हुई। ॿार बि विसामी विया हुआ। रज़ा कुझु वॾड़ो खेसि सम्झ हुई त छा थियो आहे। शाहीना खे उहो अंदाज़ो हो त भाउ कावड़जी वियो आहे, लिकी वियो आहे। अमा ऐं बाबा ॻोल्हे वठंदसि। हू रोज़ु शाम जो मदरसे वेंदा हुआ त हाणे मां गॾिजी वेंदी हुई मान। घर जे घिटीअ जो मोड़ मुड़ी मां साम्हूं थी बीहंदी हुअसि ऐं हू सिधा मस्जिद जे मदरसे में हलिया वेंदा हुआ। मोट महिल बि वक़्त जे अंदाज़े सां निकिरी बीहंदी हुअसि। हू मूंखे ॾिसी मदरसे मां निकिरंदा हुआ। अलाए छो उहे ॿई वक़्तु सीने ते चढ़ी बीहंदा हुआ। छाते कावड़ियो हो? नसीबा जे मारण ते, मुंहिंजे पुछां ते, या वरी अमा जे बेख कढण ते। ऐं जे कावड़जी बि वियो हो त उन ॾींहुं मेले ते छो आयो हो? ईअं नॉर्मल कीअं हो? पशेमान छो थियो हो? खेसि त पशेमान न थियणु घुरिजे हा। रातियूं अजीब थी वियूं हुयूं। सॼो घर सुनसान ऐं माटको थी वियो हो। पहिरीं बि थींदो त ईअं हो जो ॿार जल्दी सुम्ही पवंदा हुआ। राति असांजे घर में हूअं बि जल्दी हाकिम थी वेंदी हुई। अबो 9 साढे 9 अची वेंदो हो त रंधिणे में ठड़का जाॻी पवंदा हुआ। अमा सदाईं खेसि गरम मानी ठाहे ॾियण जी कोशिशि कंदी हुई। भाॼी ॾींहं वारी हूंदी हुई। फुल्को गरम निकिरंदो हो। तेसीं पंहिंजे रूटीन मूजिबि हू बाथरूम मां थी ईंदो हो। पंहिंजी मरगूब तरीन ड्रेस शलवार गंजीअ में खट ते अची लेटी पवंदो हो। मानी अमा बि खट ते ई ॾींदी हुअसि। मानी खाई उहो हिकदमि लेटंदो हो ऐं मां खेसि ज़ोर ॾींदी हुअसि। उन मुसलसल अमल में सवाइ रंधिणे जे खड़कनि जे ॿियो को बि आवाज़ु न हूंदो हो। जे असीं कचहरी कंदा हुआसीं त को आवाज़ु बुलंद थींदो हो, न त माठ घणी हूंदी हुई। माठ जेका हाणे बि हुई, पर अलाए छो खुटल हुई। मानी जा थांव खयमि त हू विहाणे खे टेक लॻाए वेठो हो। थांव रखी, आओ डॉक्टर त थोरो अहवालु कयूं।
बीड़ी दुखायई ऐं अबो सिगरेट बीड़ी दुखायई अबो सिगरेट न छिकींदो हो। बसि साल अध में कॾहिं कॾहिं का पन जी बीड़ी ॿारे वठंदो हो। मां ॼाणंदी हुअसि जॾहिं खेसि का परेशानी या मूंझ वराईंदी हुई त हू पन जी बीड़ी खे साड़े उन मां बदिला वठंदो हो। हुन वटि साई रंग जी हिकु ख़ूबसूरत डॿी हूंदी हुई जंहिंमें तरतीब सां संदसि बीड़ियूं रखियलु हूंदियूं हुयूं। जॾहिं ज़रूरत पवंदी हुअसि उहा डॿी अलाए किथां हाज़िर थी वेंदी हुई। अबो अलाए छो ईअं कंदो हो, छाकाणि त बीड़ी बि बसि जहिड़ी हथ में दुखंदी रहंदी हुअसि। हू घणी छिकींदो कोन हो। मूंखे लॻंदो हो त सॼी बीड़ीअ मां हू के 3-4 फूकूं मस हणंदो, शायदि खेसि धुएं जो हुगाव पसंदि हो, शायदि संदसि मूंझ उन मां घटि थींदी हुई। वियो हिते हुन जाइ ठाही। तव्हां लेटो नथा बाबा? पुछियुमि। बीड़ी छिके वठां? हुन ख़फ़ीफ़ मुरकियो। पोइ साईं सत सां लेटां थो। मां संदसि पेरांदीअ खां खट ते वेही रहियसि। हू बीड़ीअ खे खट जे पासे खां छंडींदो रहियो। छार का हुई कान, बसि अदा हुई जहिड़ी। माणे कुझु ठीकु थी आहे? हुन अंदरि निहारियो जिते खट ते अमां बेसुध पियल हुई। दवाउनि जे नशे हेठां बाबा, उते थी तरड़ियूं थी करे। ठीकु थी वेंदी, अलाह कंदो त ठीकु थी वेंदी। हुन बीड़ी विसाई खट हेठि अधड़ उछलाए छॾियईं। मूं सम्झो हाणे सिधो थी लेटंदो, पर हू ईअं ई वेठो रहियो। मामिलो सम्झ खां मथे आहे डॉक्टर। मां हुन वॾो साहु कयो। 4 ॾींहं वॾा हूंदा आहिनि। का कुंड पासो बि न आहे छॾियो। रखी रखी उहो ख़्यालु अचे थो त खेसि हेतरनि सवें माण्हुनि मां कंहिं त ॾिठो हूंदो न, केॾांहुं वेंदे। पर वरी ख़्यालु अचे थो त दुनिया में इतफ़ाक़ बि त को अहिड़ो ई लफ़्ज़ु आहे न। थी वियो हूंदो अहिड़ो इतफ़ाक़ जो कंहिं न ॾिठो हुजे। साॻी ॻाल्हि हुन वरजाई पए। अलाए छा पिए चवणु चाहियईं। मूं हर हंधि पंधु कयो आहे, पंहिंजो सॼो उतर जाचियो अथमि, जाचरायो अथमि। मूंखे नथो लॻे त हू खॼियो हुजे। मूंखे उहा पक थिए थी त हू पाण वियो आहे। केॾांहुं वियो आहे, कीअं वियो आहे, उन जी ख़बर नथी पवे। ऐं हुननि जी दुश्मनी बाबा, उहे कुझु नथा करे सघनि। लालण बदकुमाश आहे, आवारा आहे। जुआ जी टिकरी विकिरी संदसि जहान थी सघे थी, बाक़ी ईअं माण्हू खणणु सो बि मुंहिंजे बचिड़े खे खणण जी हिमत मां नथो सम्झां त हुन में हुजे। असीं ॿई चुप थी विया हुआसीं। माणे बेइज़ती ॾाढी कई हुअसि छा ज़ेबल? हुन अलाए छा पिए ॼाणणु चाहियो। मतिलबु बाबा? मतिलबु त को माॻ ईअं आपे मां निकिरी वई हुई छा? अहिड़ो को हुनजो रूह मजरू कयो हुअईं छा? अमां खे ॾुखु ॾाढो थियो हो न बाबा, त बिगड़जी त वई हुई। जवान औलाद जी उहा बि हिकु मुसीबत हूंदी आहे ज़ेबुल। माइट खे हथ में ताराज़ी खणी ॻाल्हाइणो पवंदो आहे। वज़न में थोरो बि हेठि मथां थी ऐं सौदो खसारे में पियो। अमां त हूअं बि दड़का ॾींदी हुअसि बाबा। मां मतां कुझु ॾींहंनि लाइ केॾांहुं हलियो वञा अमां। हुन मुंहिंजी ॻाल्हि कटी। मुंहिंजी दिलि खे अलाए छा थियणु लॻो। केॾांहुं बाबा? जाऊअ खे ॻोल्हण लाइ मां केॾांहुं बि वञी सघां थो अमां। हुन वॾो साहु कयूं। किथे ॾस पतो मिलियो अथमि, ओॾांहुं निकिरी वेंदुसि। राब्ते में त हूंदव न बाबा? छो न मड़। हुन मुंहिंजो हथु झलियो। मां तोसां राब्ते में छो न हूंदुसि, पर हीउ कमु अहिड़ो आहे न धीअ, जो कुझु वक़्तु त ॻोल्हा में लॻी वेंदो। अलाह ॼाणे, अलाए ॼाण सही बि पई आहे अलाए न। पहिरां त खणूं था, पोइ ॾिसूं त किथे था पहुचूं। किथे को राब्तो मिलियो आहे छा बाबा? मां बि बेताब थी वई हुअसि। ईअं ई सम्झ, फ़िलहालु ॾिसां किथे थी ॻाल्हि पहुचे। कॾहिं वेंदव? अञा हू वरंदी ॾे त ज़ोर सां दर खड़कियो। ॿाहिरां चाचा कासिद जो आवाज़ु घुरियो। अदा अकबर, होई! हैरत थी बेल न पियो वॼाए, सॾु पियो करे। असांजी ॻाल्हि अध में रहिजी वई। आयो आयो। अबो तकिड़ो थियो। चपल पाताईं, मूं वधी दर खोलियो। चाचे कासिद जी हालति ॾाढी ख़राबु हुई। अदा जल्द कर, हलूं। ख़ैर त आहे न? छा थियो? बसि हल त ॿुधायां थो। हुन शायदि मूं साम्हूं ॻाल्हि न पिए करणु घुरी। अई भला तरस त कमीस त पाए वठां। अहिड़ी कहिड़ी बाहि लॻी आहे? अबे उथी तकिड़ी कमीस पाती हुई। बाहि ई लॻल सम्झंदा। चाचो कासिद भड़कियो। नहर जे कपर ते को लाश मिलियो आहे। सभु हुते गॾु थिया आहिनि। हल त ओॾांहुं हलूं। अबे खां कमीस छॾाइजी वई हुई। मूंखे सभु कुझु ऊंदाहू लॻी रहियो हो। चाचे कासिद जी पंहिंजी हालति ख़राबु हुई। ईअं लॻो ॼण माण्हू कंहिं सवारीअ में हुजे ऐं उहा
को वॾो धुॾको खाई का ओचिती ब्रेक लॻी हुजे ऐं माण्हूअ जो तवाज़ुन बिगड़जी वियो हुजे। अबे जी हालति बि अहिड़ी थी वई हुई, सॼे मुंहं ते हैड हारजी वई हुअसि। हुन मूं ॾांहुं हिकु गहरी नज़र ॾिठो, पाण संभालींदे जुती पाती हुआईं ऐं चाचे कासिद खे अॻियां हलण जो इशारो कयो हुआईं। दर मां तकिड़ा निकिरी विया हुआ, बसि सभु कुझु ख़ाली थी वियो हो। अजीब राति हुई, राति अजीब न हुई, हालतूं अजीब हुयूं। ॾींहुं राति पंहिंजे चरखे में फिरंदा रहंदा हुआ, उहा ई काराण, उहा ई अछाण, बसि नजे फिरंदो आहे त असांजो अंदरि खेसि बसि हिकु ई मौसम यादि रहंदी आहे, गंजण जी, वसल जी, ऐं शायदि उन जे करे ई हू ॿई तवील मौसम हिजर खे बर्दाश्त करे वेंदो आहे। असीं हिजर जे मौसमनि जा क़ाइल न आहियूं, हूंदा विछोड़ो असांजे अहसाबनि खे झंझोड़े छॾींदो आहे। उहो ई त हूंदो आहे जंहिंजे करे उहे ॾींहं रातियूं फिरी वेंदा आहिनि। ॾींहं तपश में झझो थी वेंदो आहे, रातियूं काराण, ऐं दौरानीअ में साह ते भरी रखियलु हुजे त छाजो लुत्फ़ु ऐं कहिड़ो लुत्फ़ु। अङण में खट ते वेठे उहा राति तवील तरीन राति हुई। शयुनि जा पाछा अजीब हुआ, साॻियूं खटूं हुयूं, साॻिया वण, विरांडे में लॻल बल्ब ईअं ई ॿरियो पिए, पर ऊंदा अलाए छो गहरी हुई ऐं उनखां वधीक गहरा हुआ हवाउनि जा घूघट। हिकदमि हवा ॼणु हेठि लही आई हुई। पननि जी छण छण, कमरे जे दरनि सां टकराइण जो आवाज़ु अजायो जिस्म खे छुहाउ ऐं सियादड़ो अखियुनि में पाणी लही पियो, वरी अलाए छो वापसि हलियो पियो वञे। कंहिंजो लाश हूंदो। 4 ॾींहंनि खां पोइ हीउ वरी कहिड़ो मामिलो थियण वारो हो। हीअ ज़िंदगी एॾी तकड़ी ऐं अजीब कीअं थी वई हुई। राति अजीब आवाज़नि सां ॻाल्हाए रही हुई। मूंखे लॻो पिए मुंहिंजो सॼो वजूदु पिंड पण थी वियो हो, पथराइजी वियो हो। हुननि मूंसां का बि ॻाल्हि न कई हुई। चाचे कासिद खे शायदि पाण ते ज़ब्त न रहियो हुयो। तॾहिं ज़ुबान मां ॻाल्हि निकिरी वई हुअसि। अबे त हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हायो हो। वटसि बर्दाश्त ऐं ज़ब्त जी खोत वधीक हुई। हुन ॿाहिरि वञी लाज़िमन ॻाल्हायो हूंदो, पर मुंहिंजे साम्हूं हू कीअं न माठि करे हलियो वियो हो। वक़्तु अजीब पिए लॻो। उथी 2-3 चकर ॾिनमि, सभु सुता पिया हुआ। अमां पंहिंजी खट ते गाफ़िल हुई, शाहीन ऐं रज़ा पंहिंजनि खटुनि ते हुआ। इंसानु अलाए कीअं आहे, ॼाणे थो त अलाए छा छा थो ॼाणे, ऐं जे गाफ़िल आहे त उन जहिड़ो त को गाफ़िल आहे ई कोन। हिननि खे कहिड़ी ख़बर हुई त कहिड़ी क़यामत गुज़रे पई, छा पियो थो थिए। मूंखे डपु थियणु लॻो। दिलि चयो त हिननि मां कंहिंखे उथारियां, रड़ियूं कयां, पर वरी ख़्यालु आयुमि त हुननि खे जाॻाइण सां छा थींदो। अजायो ही बि तकलीफ़ में अची वेंदा। अमां खे उथारे नथी सघां, ॿार जे उथिया त छा सम्झंदा। बसि ईअं ई हवाऊं हुयूं, वणनि जा लोॾा हुआ, घूघट, बल्ब जी झीणी रोशनी, ऐं मां हुअसि। राति जो भाकुर ढरो ई न पियो थिए। मुंहिंजे अंदर में जाऊ लही आयो हो। हू एॾो ख़राबु न हो जेतिरो हाणे लॻो पए। केॾो न सुठो हूंदो हो। मुंहिंजे नसीबां जे अवल ओल घोल पियो वेंदो हो। सॼी रिसेस में 10 चकर त हणंदो हो। पंहिंजी रांदि छॾे बि ईंदो हो। पाणीअ जी टांकी परते ठहियलु हुई, सो चकर चकर में पाणी खणी ईंदो हो त मथां असांखे मानी खाइण में ज़रूरत न पवे। संदसि मुर्कण, मस्तियूं, खिल ॾिसण जो अंदाज़ सभु रहिजी विया हुआ। बसि हू अलाए छो उहो सभु छॾे वियो। मुंहिंजी दिलि भरिजी आई, अखियुनि जूं कुंडूं भॼी पयूं। मूं दिलि खोले रुनो, साह खे होरा खोरा अलाए छो घटिजण लॻुमि। धणी ख़ैरु कंदो, ईअं सभु कोन थींदो जंहिंजो असांखे ख़दशो आहे। आसमान जो रंग मिटिजणु लॻो हो। राति जी काराण आसमानी रंग खे जनमु ॾेई रही हुई। जो ॿाहिरियों दर खड़कियो, ठड़को हल्को हो। भुल ॾेई उथियसि, पुछियमि केरु आहे। मां आहियां ज़ेबुल बाबा। अबे जो झीणो आवाज़ु आयो। दर खोलियमि, हू अंदरि घिड़ी आयो। कुल्हे ते रखियलु रुमाल सां मुंहुं ॻंढे हू सिधो खट ते वञी वेठो। पाणी प्यार मां। मूं दर ॾांहुं निहारियो। कोने चाचाई घर वियो पंहिंजे। हू खट ते ठीकु थी वेठो। मूं दर बंदि कयो, अंदरि फ्रिज ॾांहुं वियसि, पाणी खणी आयसि। हुन हिक ई गीत में सॼो गिलास पी छॾियो। अलाए केतिरा लम्हा अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी सम्झाणी पाण हूंदा आहिनि। जंहिं शराब में वटिजी वियो हो, उहो शराब हिन महिल संदसि मुख ते कोन हो। मूंखे सम्झ में न पिए आयो त छा पुछांसि। गिलास वापसि करे हू लेटी पियो। मां गिलास वापसि रखी आयुसि। तूं बि हाणे वञी लेटी पओ डॉक्टर। सॼी राति अखियुनि में काटी अथई। छा थियो बाबा। लाश मिलियो हो नहर मां। अमां उहो सुञाणो हो। मतिलबु
मतिलबु त मुहाणनि खे मिलियो हो। सिज लथे धारे सभिनी खे इतलाह कयो ऐं कासिद बि उन करे भॻो हो। केरु हो? भरवारे ॻोठ जे जीअंदे जो पुटु हो। जुमिलो ॻाल्हाईंदे संदसि आवाज़ु लर्ज़ी वियो। ओचितो रोई ॾिनई। दोस्तनि सां गॾु वियो हो शहर। मोट ते वाह ते को वेतापे तॾहिं खां ॿुॾी वियो। असांखे ख़बर न हुई। माइटनि खां ॻोल्हा पे कई। लाश लुड़ंदो हेॾां अची निकितो। हुन रुमाल खयूं जेको विहाणे जे पासे खां रखियो हुअईं। मुंहुं उघियाईं। नंढो छोकिरो मुंहिंजे वात मां अलाए कहिड़ा जुमिला पे निकिता। पंहिंजे जाऊअ जेतिरो हो, हुन हिकदमि चई ॾिनो। तॾहिं त कासिद खे बि शक पियो। हू बि वठी भॻो। अॼुकल्ह ज़मानो ॾिसीं थी, कंहिंजी का ख़बर ई नथी पवे, अलाए छा थी वञे। हुन पाण संभाले वरितो। मां पासे खां वेही रहियसि। देरि कयो अचण में। मन में अलाए कहिड़ी होरा खोरा हुअमि। सुञाणे त वरितो होसीं, पर ईअं हुननि खे अकेलो छॾणु मुनासिबु न हुअ। मां पीउ जी चेल जहिड़ी भॼी थी पवे। कासिद खे चयुमि, गॾु हुजूं था, घर छॾे पोइ पंहिंजे घर था हलूं। माठि थी विया हुआसीं। हुन मूं ॾे निहारियो। इंसान बि केॾो न अजीब आहे डॉक्टर। पाण तां लहेसि थी त केॾो ख़ुशि महसूसु थो करे त चङो थियो। कंहिं ॿिए सां थियो, मूंसां न थियो। पर जे उते ग़ौर कजे त धणी माफ़ु करे। इहो त कंहिं सां बि थी सघे थो। पोइ ॿियनि सां छो असीं ईअं कंदा आहियूं? पंहिंजो सूरु पंहिंजो लॻंदो आहे, परायो छो न पंहिंजो लॻंदो आहे? अम्मा ईअं ई आहे बाबा। मूं वॾो साहु खयों। किनारे ते बीठा हुआसीं परेशान शनाख़्त लाइ। उन जे वारसनि खे देरि थी हुई। जेसीं ताईं मां ॾिसां पक कयां तेसीं ताईं क़यामत जी कहिड़ी घड़ी हुई जेका न गुज़री ज़ेबुल। हुते शिदत सां हुननि खे ॾिसी अहसासु थियो त मथां गुज़री त केॾी न कल्ह पवे थी। मथां गुज़रे त केॾी न कल्ह पवे थी। अलाह साईं सब्र ॾींदो बाबा। अलाह साईं सब्र ॾींदुनि बाबा। मां बि उहा ई दुआ घुरां पियो। मोटियुसि पे त कासिद चयो अदा ख़ैरु थी वियो। दिलि में आयुमि, चवांसि असां सां थियो न ख़ैरु। हुननि जो बि त सोच, उहे त असीं बि थी सघूं था। अॿे जूं ॻाल्हियूं हिकदमि मटिजी वियूं हुयूं। मां हुनजी सदा ई वेझो रही हुअसि, पर हीउ त अबो ई को ॿियो हो। तव्हां आरामु कयो, कुझु कलाक आहिनि। तूं नथी सुम्हीं? हा, मां बि वञा थी बाबा। सुबुह जो जाॻी त मुंहिंजो नंढड़ो थेलो ठाहे छॾिजांइ। 2 वॻा ऐं ॿियो ज़रूरी सामान, बुर्श, पेस्ट, सुरमो, तेल। वेंदव केॾांहुं? का हिकिड़ी जाइ हुजे त ॿुधायां न मां। हिन वॾो साहु खयूं। अलाए किथां किथां जा पेरा मिलनि था। संगत मुख़्तलिफ़ जायुनि जूं ॻाल्हियूं पई करे। अकेला वेंदव? न, कासिद गॾु हूंदो। ज़रूरत पई त अमान लाइ खे बि घुराए वठंदासीं। मुंहिंजे साह में साहु पियो। चङो थियो, अकेलो त नथो वञे। माणे खे डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारिजांइ ऐं कंहिं बि ॻाल्हि में परेशान न थिजांइ। मां लाॻीतो राब्ते में रहंदुसि। पैसनि जी ॻणती न कजांइ, उहे मां रखी थो वञां। का ॻणती न आहे बाबा। बसि तव्हां ख़ैर सां वञो ऐं ख़ैर सां अचो, ऐं अलाह कंदो त जावेद मिली पवंदो। तूं न्याणी आहीं, दुआ कर, छो न मिलंदो। सुबुह जो देरि सां अखि खुली हुअमि। उहो त शुक्र जो नसीब मां अची वई हुई ऐं ॿारनि खे तयारु करे स्कूल मोकिले छॾियो आई। अबो बि ऑफिस निकिरी वियो। मासी कोन्हे आई। चांहि पीअंदी ऐं नसीबा खां पुछियमि। थोरो देरि सां ईंदी, घर कमु हुअसि। राति देरि सां सुती हुअसि, बल्कि जहिड़ो कर सुती सुबुह जो हुअसि। मूंखे अंदाज़ो आहे राति सॼो ॻोठु जाॻी पियो हो, जहिड़ो हुन बि वॾो डुकु भरियो। अलाह सभिनी खे ढके। मूंखे ख़बर कोन हुई। अमां सुबुह जो ॻाल्हि कई हुअमि। मासीअ खे ख़बर कीअं पई? चाची ज़ैनब ॿुधायुसि, पाड़े वारीअ। उहो त उन महिल ई निकिती पई अव्हां ॾे मूंखे उथारींदे रहिजी वई। पोइ सोचियाईं उन महिल ईंदी त मासीअ सां अलाए छा हाल थिए, अलाए छा सम्झे। पोइ हूअ बि सॼी राति वेठी हुई। सुबुह जो ख़बर पियसि त छा थियो हो। तंहिं करे बि कोन आई। छा हाणे? न, तोखे ख़बर आहे? हूअ जाॻण जी पकी आहे। सुबुह जो कलाक ॿ अखि लॻेसि, वरी बि हींअर घर जी सफ़ाई पे कयईं। अबे थेलो ठाहिण लाइ चयो आहे नसीबा। मग रखियुमि। चयो अथई त शायदि केॾांहुं निकिरंदो अॼु। मूंखे त ऑफिस जो चई वियो हो। चाचो? हा, हींअर ऑफिस हूंदो, राति शायदि वेंदो। केॾांहुं थो वञे? उहो ई त चयोमांइ, ॿुधाए नथो। जावेद जी ॻोल्हा में निकिरंदो हूंदो पक सां।
हुन पंहिंजो मॻु पूरो करे मूं वारो ख़ाली मॻु बि खंयो। मां खणां थी, मूं रोकियोमांसि। ख़ैरु आहे, उहा अंदरि ॾांहुं मुड़ी, मां थांव धोई थी वठां, तूं नेरनि तयारु कर, पर तूं वरंदी न ॾिनी। कहिड़ी? जावेद जी ॻोल्हा में थो निकिरे न। हाओ, ठीकु आहे, अलाह कंदो कामयाबु मोटंदो। उहा अंदरि हली वई। हीअ नसीबा बि अजीब हुई। कॾहिं कॾहिं सुलूक मर्दाणो घणो हूंदो हुउसि। हाणे वधीक कुझु पुछियईं कोन, बसि हली वई अंदरि। मूं अंदरि में अलाए केतिरा सवाल गर्दिश में हुआ। हूअ खणी सवाल न करे हा, मुंहिंजा सवाल ई खणी ॿुधी वञे हा। मुंहिंजो स्कूल जहिड़ो कर बंदि थी वियो हो। अॿे खे वए 4 ॾींहं थी विया हुआ। जाऊअ खे नव नसीबा स्कूल वञणु शुरू कयो, छाकाणि त मैट्रिक जो कमु हो। हूअ मूं लाइ बि सभु लिखी खणी ईंदी हुई। अजब जहिड़ो मामूल थी वियो हो। संदसि सुबुह साण ईंदी हुई, तेसीं ताईं रज़ा ऐं शाहीना खे मां तयारु करे छॾींदी हुअसि। हूअ सिधी ईंदी, दर खड़काईंदी, ॿारनि खे वठंदी ऐं स्कूल रवानी थी वेंदी हुई। अचण साण हथ में टिफ़िन हूंदो हुउसि, जंहिंमें मूं लाइ नेरनि हूंदी हुअसि। संदसि ख़्यालु हो त मां कुझु सुठो रंधणु ॼाणा नथी। मानी पचाइणु मूंखे ढंग जी अचे कोन, तंहिं करे नेरनि बेकार ई ठाहींदी हुअसि। सो मासी हनीफ़ा खां पंहिंजे लाइ मानी खणंदे हू मूं लाइ नेरनि खणी ईंदी हुई। मां वरी नेरनि खां पोइ घर जी सफ़ाई कंदी हुअसि ऐं बाक़ी अम्मा जी टहल टकोर खां पोइ मंझंदि जी मानी तयारु कंदी हुअसि। हू स्कूल मां ॿारनि खे साण करे मोटंदी हुई, मंझंदि जी मानी खाईंदी हुई ऐं थोरो आराम करे घर वेंदी हुई। शाम धारे वरी मूं वटि मोटी ईंदी हुई। ॿार मदरसे वेंदा हुआ, हू सोमणीअ ताईं मूं वटि वेही पोइ राति जो घर वेंदी हुई। खेसि मां ऐं शाहीना घिटीअ वटि छॾे ईंदा हुआसीं। पोयां रज़ा अम्मा वटि हूंदो हो। अम्मा जो हाल अजीब थी वियो हो। डॉक्टर ॾिठो हुउसि त जेतोणीकि दवाऊं मटायूं आईंसि, पर तॾहिं बि मथसि ॻहीर जो ग़लबो उहो ई हुयो। हू निंड जाग जी कैफ़ियत में हूंदी हुई। जे सुम्हंदी हुई त बि पई ॻाल्हाईंदी हुई। उहो ॾाढो अजीब थी वियो हो। जाॻंदी हुई त चुप ऐं होॾां थोरी बि गुनूदगी थी त भुणको शुरू। संदसि ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं हुयूं, लफ़्ज़ चॿाड़ियल हूंदा हुआ, पर बहरहाल ख़बर पवंदी हुई त उहा ॻाल्हाए पई थी। कंहिं कंहिं महिल निंड में संदसि रड़ियूं बुलंद थी वेंदियूं हुयूं। सॼो जिस्म ताणिजी वेंदो हुयुसि, होश में न ईंदी हुई ऐं जे ईंदी बि हुई त कंहिंखे बि न सुञाणंदी हुई। बसि ख़ाली ख़ाली निगाहनि सां पई तकींदी हुई। मां सॼो ॾींहुं साण हूंदी हुईमांसि। जे सुती पई हूंदी हुई त मां उन जाइ ते घणो करे कमु कंदी हुअसि, जितां मथसि निगाह पइजी सघे। मतां कुझु घुरे, मतां वरी को दौरो न पएसि। अॿे सां फ़ोन ते 2 दफ़ा राब्तो थियो, हुन वधीक न ॻाल्हायो। बसि ख़ैरु आफ़ियत पुछी फ़ोन बंदि कयो आई। उहो अमल मूं लाइ अलाए छो वधीक ॾुखाए रहियो हो। मूंसां आख़िरकार खुली ॻाल्हि छो कोन पे कई। रंधिणे में कमु कयुमि पिए जो कमरे मां वॾो आवाज़ु ॿुधुमि। डोड़ंदी वियसि त ॾिठमि अम्मा ज़मीन ते किरी पई हुई ऐं संदसि पासे खां पुराणो पेडेस्टल पखो किरियल हो। शायदि तकिड़ी उथी हुई, पेर तार में फाथो हुअसि ऐं पखे सां गॾु हली आई हुई। पेर ॾाढो ख़राबु विचिड़ियो हुअसि, ॼणु टंग फाथल हुअसि ऐं मथां वरी संदसि पेशानीअ मां रतु ठींडियूं करे वेही रहियो हो। तकिड़ो खयोमांसि, तार मां पेर छॾायुमि त महसूसु कयुमि रतु जो वकिरो चङो ख़ासो तेज़ हो। तकड़ में रहे रत वारी जाइ खे झलियुमि, पर लॻुमि त ईअं कंट्रोल कोन थींदो। चङो धकु लॻो हो। पेशानीअ जो घाव वेकिरो हो, शायदि खेसि खट जो पाउ लॻो। ओचितो किरंदे पाण संभाले न सघी हुई। खेसि ॿांह सां सहारो ॾेई खट ते विहारियमि, पर खेसि टंग में बि ॾाढो धकु लॻो हो। हूअ जहिड़ो हली बि न पए सघी। मां जहिड़ी बदहवास थी वई हुअसि। ॾींहुं ॾिठो हो, 11 साढा 11 खनि थिया हुआ। उसे पासे केरु न हो। अकेली छा कयां? जे हुनखे अकेलो छॾियां थी त मतां कुझु करे न विझे, ऐं जे वठी थी वञासि इस्पताल त मूं अकेलीअ खां संभाली कोन थींदी। ओचितो ख़्यालु अची वियुमि। मासी हनीफ़ा खे कॉल कयमि। उहा डोड़ंदी आई, पाण सां चिंगची बि करे आई हुई। इस्पताल में हिकु डॉक्टर खां सवाइ को बि कोन हो। उन जी हालत बि अजीब हुई। असांखे लॻो त अमले जो को माण्हू आहे। मासी हनीफ़ा ऐं मां अम्मा खे वठी आयासीं त हू कुर्सीअ ते वेठे अख़बार पढ़ी रहियो हो। डॉक्टर साहिबु आहे? मूं उॿराइप मां खांसि पुछो।
अस्सलाम वालेकुम। हुन अख़बार परे कई ऐं सलाम कयो। मूंखे लॼ आई त मूं खेसि सलाम न कयो। अस्सलाम वालेकुम। मूं पाण संभालियो, डॉक्टर साहिबु आहिनि? तेसीं ताईं हुन अम्मा खे ॾिसी वरितो हो, जंहिंखे घणो करे मासी हनीफ़ा सहारो ॾिनो हो। हू तकिड़ो वधियो ऐं मां खे ॿी बांह खां झले वरिताईं। इशारे सां मूंखे परे थियण जो चई उहो अम्मा खे अंदरि कमरे ॾांहुं वठी हलियो। हेॾां अचो, हिन तरफ़। गॾु वियासींसि त उहा नंढड़ी ऑपरेशन जी जाइ हुई। हुन अम्मा खे स्ट्रेचर ते लेटायो जेको बतियुनि हेठां हो। मुंहिंजी थोरी मदद कयो। इस्पताल में हिन महिल मां अकेलो आहियां। हुन साइड टेबल ते रखियल लोहे डॿनि मां सामान कढणु शुरू कयो। डॉक्टर साहिबु किथे आहे? अबा, मासी हनीफ़ा पुछियो। तव्हांखे हुन में को ख़ासि कमु आहे छा? जेको कुझु आहे मां कयां पियो न। हुन अम्मा जी निरड़तां रओ परे कयो। जेको रत जे करे उते चिंबड़ी पियो। न पर डॉक्टर आहे किथे? मूं पुछियो। अम्मा जो उहो हाल ॾिसी मुंहिंजो हियांउ कचो थियणु लॻो। हू बि ॼणु बेज़ारु थियणु लॻो। तव्हांखे मां छा थो लॻां मैडम? डॉक्टर आहियां, तॾहिं त सिधो ओटीअ खणी आयो आहियां। अव्हांखे को टेक्नीशियन थो लॻां छा? संदसि लहजो सख़्तु हो। मासी ऐं मां चुप थी वियासीं। हुन मूंखे इशारो कयो। अव्हां ॿाहिरि वञो। अव्हांजी हालति मां सम्झां पियो। ईअं न थिए जो मूंखे ॿ मरीज़ संभालणा पवनि। मां स्टेज करे वठां, पोइ तव्हां अंदरि अचो। हुन मासीअ ॾांहुं निहारियो। ख़ाला, अव्हां हिते हुजो। मासीअ मूं ॾांहुं निहारियो ऐं इशारो कयईं त ॿाहिरि वञ। मां ॿाहिरि निकिरी हिकु बेंच ते वेही रहियसि। सॼी इस्पताल भांइ भांइ करे रही हुई। केर बि कोन हो। ॻोठ जी इस्पताल में हूंदो बि केरु आहे, पर हिते ई डॉक्टर मौजूदु हो, सा हैरत जी ॻाल्हि हुई। मूं अॻु में त खेसि कोन ॾिठो हो। पंहिंजे ख़्याल ते पाण ई खिल अचणु लॻमि। मूं कहिड़ो अॻु में इस्पतालुनि जा चकर हयां हुआ जो ख़बर रखां। ॾिसण में शहरी पियो लॻो, जेतोणीकि पहिरीं ॾेख में असां सुञाणे न सघिया हुआसींसि। पर पोइ जॾहिं हिन दड़के वारे अंदाज़ में ॻाल्हायो त अखियुनि ऐं कननि खे एतबार अची वियो हो। ॿाहिरि संदसि रखियल अख़बार हेठि किरी पई हुई। मूं उहा खईं ऐं टेबल ते रखियल कुझु पथरनि जे हेठि रखियमि। पथरनि खे पेपर वेट तौरु रखियो हुअऊं। इस्पताल जो हाल मिड़ई पूरो सवरो हो। कुझु ई देरि में हू ॿाहिरि अची विया हुआ। टेबल ते वेहण में हुन अख़बार ॾिठी जंहिं ते सभई पथर रखियल हुआ। हुन अणलखो मुरकियो, टेबल मां राइटिंग पैड कढियाईं। मरीज़ जो नालो, अम्मा ऐं मासी हनीफ़ा हाणे बेंच ते वेठियूं हुयूं। अम्मा जी सॼी पेशानी पटियुनि में जकड़ियल हुई। मासी हनीफ़ा ऐं मूंखां गॾु जवाबु निकिरी वियो, क्षमा। हुन काग़ज़ ते ई निगाह रखी, उमिरि? मासीअ मूं ॾांहुं निहारियो। मूं अकेलो 47 एड्रेस ॻोठ जाई हूअ बा। मासी ॻाल्हायो। हिते जाई? काज़ी महल जा? ॿियनि ॻोठनि मां माण्हू ईंदा आहिनि ख़ाला? हुन लिखंदे चयो। पुछणो पवंदो आहे। कुझु लम्हा ख़ामोशी हुई। हुन लिखी बसि कई ऐं पन्नू फाड़े असांखे ॾिनई। हीअ दवाऊं इस्तेमालु कजो 5 ॾींहं। हफ़्ते खां पोइ अचिजो, इनशाला टांका खोले छॾींदुसि। हुन अम्मा ॾांहुं निहारियो। आराम कजो ऐं पाण खे घणो न पतोड़िजो प्लीज़। पर्चो वठंदे मासी हनीफ़ा पर्स में हथु विधो। अबा, पैसा घणा? हू मुरकियो। सरकारी इस्पताल आहे ख़ाला। हाल न पिया ॾिसजनि। सभु सरकारी आहे, इन करे को बि कोन्हे हिते। पैसा न आहिनि लॻंदा। उहा हिकिड़ी चङाई आहे। हुन काग़ज़ ॾिनो ऐं पंहिंजी अख़बार खणी वरिताईं। महिरबानी अबा, महिरबानी डॉक्टर साहिबु। मासीअ पाण संभालियो ऐं हू हल्को मुरकियो। अबा में बि कमु हली वञे हा ख़ाला। बसि। मुर्क ॾाढी ख़ुशगवार हुई। असीं हुतां ॿाहिरि निकिरी आयूं हुयूंसीं। वेंदे वेंदे संदसि आवाज़ु आयो हो। मां हिते 24 कलाक हूंदो आहियां। जंहिं महिल बि ज़रूरत हुजेव हलिया अचिजो। मासीअ भुणकियो। महिरबानी अबा, महिरबानी।